निमाज़ ऐं सुबुह जी निमाज़ हिकिड़े वुज़ू सां पढ़ी 40 साल। मां ताज़ो हिकिड़े मदरसे में वियुमि, उते अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी तारीख़ जो हिकिड़े किताब मूंखे ॾेखारियऊं। मां उन में ॾिठुमि, मां उन में हालात ॾिसंदे ॾिसंदे हिन हाल ते पहुतुमि त इमाम साहब हिकिड़ी रकात में ख़तमुल क़ुरान पूरो कयो। हिकिड़ी रकात में ख़तमुल क़ुरान। मां चयुमि त असां त अलाए कहिड़े हाल में हा साईं, हिकिड़ी रकात। उन इमाम साहब हिकिड़े माण्हू ॾे तोहफ़े में मिठाई खणी वियो, मिठाई। इमाम अबू हनीफ़ा सभु चओ रहमतुल्लाह अलैह। अल्लाह पोइ जॾहिं उन माण्हू खे उहा मिठाई तोहफ़े में ॾिनऊं त उन सुवालु कयो, साईं हीअ मिठाई अलाए छाजी पिया ॾियो मूंखे? चए बाबा कल्ह तो मुंहिंजी गिला कई, मूंखे ख़बर पई त कल्ह तो मुंहिंजी गिला कई। गिला करण जे करे तुंहिंजूं नेकियूं मुंहिंजे नाम आमाल जे अलाह सां मुंतक़िल कराए छॾियूं, ऐं नेकी जो मिलणु का सवली ॻाल्हि कोन्हे। हाणे तो वारियूं नेकियूं माॾे मुंतक़िल थियूं, उनजे ख़ुशी में मां तो ॾे मिठाई खणी आयो। हाणे तव्हां अंदाज़ लॻायो त इहो माण्हू शर्मसार थियो हूंदो की न? ऐं अंदाज़ कहिड़ो इख़्तियार कयूं? तव्हां असां हुजूं हा त हाली त 100 गारियूं ॾेई पोइ छॾियूं सां। इमाम साहब इहो तरीक़ेकार इख़्तियार कयो ऐं नबी साईं फरमायो, अल ग़ीबत अशद्दु मिन अज़्ज़िना। गिला ज़िना खां बि वॾो ॾोह अथव। छो? गिला चइबो आहे कंहिं में ऐब हुजे पर पुठ वेही बयानु कजे, ऐं न हुजे ऐं पर पुठ वेही बयानु कजे, इनखे इल्ज़ाम ऐं बोहतान चइबो आहे। गिला करणु हिन करे वॾो ॾोह आहे त ज़िना खे माण्हू ॾोह सम्झंदो, तौबा कंदो। गिला खे माण्हू ॾोह सम्झनि ई कोन था, तंहिं करे तौबा कंदा ई कोन। मां तव्हांजे साम्हूं हिकु हदीस पढ़ी, कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन वला तकुन खामिसा औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब करीम फरमायो त आलिम थी पओ, आलिम। आलिम नथा थियो, उमिरि नंढड़ी अथव त शागिर्द थी पओ। आलिम बि नथा थी सघो, शागिर्द बि नथा थी सघो त सामिअन, भला उन्हनि आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधो त सही। ॿियो कुझु नथा करे सघो त उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। अॻिते फरमायो, आलिम बि नथा थी सघो, तालिबुल इल्म बि नथा थी सघो, ॿुधंदड़ बि नथा थी सघो। छो त तव्हां परे परे ॾूंहं वारनि इलाइक़नि में, परे परे इलाइक़नि में वेठल हो, वाइज़ो नसीहत खां आलिम जो नथा ॿुधी सघो। त मुस्तफ़ा फरमा मुहिब्बन, कम अज़ कम इन्हनि आलिमनि सां महबत त रखो। परे वेठा हुजो पर उन सां महबत रखो। वला तकुन खामिसा, फरमा 5 टोले में क़तान दाख़िल न थिजो, फ़तुहलक, पोइ बर्बाद थी वेंदो। न आलिम थियो, न तालिबुल इल्म थियो, न ॿुधंदड़ थियो, न मुहिब थियो, बल्कि बुग़्ज़ ऐं दुश्मनी रखंदड़ थियो त पोइ तव्हां तबाह बर्बाद। मुंहिंजे पाक पैगम्बर सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक 2 हुकुम कया। हिकिड़ो हुकुम कयईंसि त निमाज़ पढ़, ॿियो हुकुम कयईंसि त क़ुरान जी तिलावत कर। अॼु अज़म कयो, चओ इंशा अल्लाह क़ुरान जी तिलावत कंदासीं। क़ुरान जी तिलावत एॾी वॾी अहम इबादत आहे जो महबूब करीम फरमायो, मन शगलहुल क़ुरान अन ज़िक्री व मसअलती अतयतु अफ़ज़ल मा उसाइलीन औ कमा क़ाल। मन शगलहुल क़ुरान, उहो शख़्स जेको क़ुरान करीम जे तिलावत में मसरूफ़ आहे, क़ुरान करीम जी तिलावत वेठो थो करे, अन ज़िक्री व मसअलती, मुंहिंजो ॿियो ज़िक्र नथो करे, मांखां हथ खणी सुवाल नथो करे, क़ुरान जी तिलावत में मसरूफ़ आहे, ॿियो ज़िक्र नथो करे,
हथ खणी सुवाल नथो करे, अल्लाह ऐलान तो करे आतैतु अफज़ल मा उत साइलीन औ कमा क़ाल, या भी हदीस कुदसी आहे। आतैतु अफज़ल मा उत साइलीन, सवाल नबीअ जे सरदार जी ज़ुबान आहे, फरमान अल्लाह जो आहे। आतैतु अफज़ल मा उत साइलीन, जेतिरो मां घुरंदड़नि खे ॾींदुमि इन खां वधीक क़ुरान पढ़ण वारे खे ॾींदुमि। हज़रत अली साईं खे नबी साईं फरमाइनि था, प्यारा अली सुम्हण खां अॻु में 5 कम करे पोइ सुम्हंदो कर। 4 दफ़ा अलहम शरीफ़ पढ़ंदो कर, 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ंदो कर, 4 दफ़ा टियों कलमो सुभान अल्लाह पढ़ंदो कर, 10 दफ़ा तौबा कंदो कर, 10 दफ़ा सलात पढ़ंदो कर। जेके जलसो ॿुधाइण आया हो उनजे ख़िदमत में मुअद्दिबाना अर्ज़ा त इहे कम कयूं, सवला आहिनि, ॾुखिया न आहिनि। हज़रत अली साईं खे फरमायूं तो जेकॾहिं 4 दफ़ा अलहम्द पढ़ियो, ॼण 4000 अल्लाह जे नाले ते तूं ख़ैर करे सघूं। एॾो वॾो सवाब जो कमु आहे। फरमायूं जेकॾहिं 3 दफ़ा तो कुल अल्लाह पढ़ियो, गोया के तो अल्लाह ताला जे सॼे क़ुरान जे ख़तम जो सवाब पंहिंजे नाम आमाल में लिखराए छॾियो। 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ण सां सॼे क़ुरान जे ख़तम जो सवाब लिखिजी वेंदो। फरमायोसि 10 दफ़ा तौबा कंदो कर, छो त नबी साईं फरमा तूबा लिमन वजद फी सहीफ़तिही इस्तिग़फ़ारन कसीरा। महबूब फरमा मां पंहिंजे उन उम्मती खे मुबारक थो ॾियां जंहिंजे नाम आमाल में तौबा घणी लिखियल आहे। तौबा जी माना आहे पंहिंजे गुनाहनि ऐं ग़लतियुनि ते पेशेमान थियणु। हबीब करीम सवा लख नबीअनि जे सरदार ताजदार मदीना, जेके गुनाहनि खां मासूम ऐं पाक आहिनि, मिशकात शरीफ़ में हदीस लिखी पई आहे, मुस्तफ़ा करीम 100 दफ़ा तौबा कंदा, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 100 दफ़ा तौबा कंदा। इस्तिग़फ़ार फरमायूं त अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। जेको माण्हू इहे लफ़्ज़ 3 दफ़ा पढ़ंदो, अल्लाह ताला उन जा गुनाह वारीअ जे दाणनि जेतिरा हूंदा त बि माफ़ु करे छॾींदो। पर अल्लाह जा हक़, ॿाननि जा हक़ माफ़ न थींदा। कंहिंजी चोरी करे वञो, कंहिंखां माल फुरे वञो, इहे तौबा सां गुनाह माफ़ न थींदा आहिनि। अॻिते फरमायूं त 10 दफ़ा सलात, हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ण सां अल्लाह ताला पंहिंजे ॿाने जे मथां 10 रहमतूं मोकिलींदो आहे। 10 दफ़ा सलात पढ़ीसीं, गोया के 100 रहमतूं अल्लाह ताला जूं तव्हां असांजे मथां नाज़िल थी वियूं। उतलु मा ऊहिय इलैका मिनल किताब वफ़ी रिवायतिन अल जन्नत तश्ताक़ इला 4 नफ़र तालिल क़ुरान, तालिल क़ुरान साइम फ़ी शहर रमज़ान, हाफ़िज़ुल लिसान मुतिमुल जियान। पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जन्नत के 4 क़िस्मनि जे माण्हुनि जे ॾिसण जो शौक़ु आहे। जन्नत के 4 क़िस्मनि जे माण्हुनि जे ॾिसण जो शौक़ु आहे। फरमायो तालिल क़ुरान, जेको क़ुरान जी तिलावत थो करे, जेको क़ुरान करीम जो दौर थो करे, जन्नत खे शौक़ु आहे त मां इन हमराह जी ज़ियारत कयां। अवा क़ुरान में सिपारा घणा आहिनि ॻाल्हाईंदा, महीने में ॾींहं घणा आहिनि, बसि हिसाबु आहे। अल्लाह ताला हिसाब करे ॾिनो त रोज़ानो हिकिड़ो सिपारो दौर को, रोज़ानो रोज़ानो। कंज़ुद दक़ाइक़ फ़िक़ह जो किताबु आहे, उन में लिखियो पियो आहे त जेको हाफ़िज़ क़ुरान आहे कम अज़ कम रोज़ानो मुनो सिपारो दौर करे। हाफ़िज़ क़ुरान रोज़ानो कम अज़ कम मुनो सिपारो, माना हाफ़िज़ क़ुरान के 40 ॾींहंनि में ख़तमुल क़ुरान पूरो करिणो आहे। पर जहिड़ा असां टोटियूं शायदि अवाम अहिड़ो टोटी न हुजे।
रमज़ान जो महीनो न हुजे हा त शायदि हाफ़िज़नि को क़ुर विसरी वञे। ये हज़रत उमर साईं जे क़बर के अल्लाह साईं हज़रत अली साईं जे कौल मुताबिक़ अल्लाह उमर जे क़बर के नूर सां भरे छॾ, छो त उन असांजे मस्जिदनि के नूर सां भरे छॾियो। क़ुरान जो दौर कबो बरकत थींदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो जेको क़ुरान जी तिलावत थो करे, क़ुरान जो दौर थो करे, अल्लाह ताला उन ॾे एॾो तवजो थो करे जीअं को राग जो शौक़ीन हुजे ऐं उन जे फरमाइश वारो राग हले, जेतिरो उन ॾे तवजो करे वेहंदो अल्लाह पाक पंहिंजे इन बहाने ॾे जेको क़ुरान थो पढ़े इन खां वधीक तवजो कयो वेठो। पाक पैगम्बर क़ुरान छा आहे? कलामुल्लाह। क़ुरान अल्लाह जी ज़ुबान आहे, ज़ुबान ज़ुबान कलाम। हज़रत साईं बेर शरीफ़ वारा सभु चओ रहमतुल्लाह अलैह रहमतन वासिया। मुंहिंजा उस्ताद भी आहे, मुर्शिद भी आहे। उहे फरमाईंदा तो को शख्स नमाज पढ़े तो नमाज मस्जिद में नमाज पढ़ रहा है और नमाज से फारिग होकर मस्जिद के दरवाजे पर पहुंचा और वो कसम उठाकर कहता है कि मैंने अल्लाह से बात की है, ये सच्चा है, झूठा नहीं, क्योंकि उसने अल्लाह का कलाम पढ़ा है। कलामुल्लाह, ये कलामुल्लाह मामूली शइ न आहे। हाणे अनकरीब कलामुल्लाह जो महीनो अचे पियो, रमज़ान शरीफ़ जो महीनो। नबी पाक फरमायो जन्नत के शौक़ का तालिल क़ुरान। क़ुरान जे पहिरें सुपारे में अल्लाह साईं फरमा अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावती उलाइका युमिनून। इहा आयत हिकिड़ो जुमिलो आहे। अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावतिही, इहो सॼो गॾिजी सॼी मुब्तदा थींदी। उलाइका युमिनून बि, इहो सॼो जुमिलो गॾिजी वरी ख़बर थींदी। अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब, जिन खे असां किताब ॾिनो आहे, यतलूनहु इन क़ुरान जी तिलावत था कनि, केतिरी जेतिरो इन तिलावत जो हक़ आहे। उलाइका युमिनून में अल्लाह पाक फरमाए थो इहे इन ते ईमान आणनि था। हा वाह, ॿियो को बुज़ुर्ग ईंदो मां दुआ घुरां? चऊं सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबी आले असहाबी बारिक वसल्लम। अॼु अज़म कयो जेके क़ुरान जा पढ़ियल हो इंशाअल्लाह चओ क़ुरान पढ़ण जी तिलावत कंदासीं। जेके अणपढ़ियल हो उन जे ख़िदमत में मुंहिंजो मुअद्दिबाना अर्ज़ु आहे त क़ुरान पढ़ो। छो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहाँ मुंहिंजे उम्मती जे सीने में क़ुरान कोन्हे, जहाँ मुंहिंजे उम्मती जो सीनो क़ुरान खां ख़ाली आहे, कल बैतुल ख़रिब। फरमायो त ईअं आहे जीअं वैरान घर, तबाह शुदा, तबाह थियल मकान। जहाँ सीने में क़ुरान न आहे इहो तबाह थियल सीनो आहे। मां अर्ज़ु कंदो रहंदो आहियां दोस्तनि खे, तक़रीबन सॼो क़ुरान नथा पढ़ी सघो, पोड़ा थी विया आहियो, कम घणा अथव, क़ुरान जूं 2 सूरतूं घटि में घटि सिखो। अलम शरीफ़ बि सिखो, कुल अल्लाह शरीफ़ बि सिखो। नबी साईं फरमा अलहम्द क़ुरान जी उहा सूरत आहे जेका कंहिं बि आसमानी किताब में अॻु में नाज़िल न थी आहे। ख़ुदि क़ुरान में ॿी सूरत अहिड़ी कोन्हे। अलहम शरीफ़ बि सिखो, कुल अल्लाह शरीफ़ बि सिखो। कुल अल्लाह शरीफ़ हिकिड़े दफ़े पढ़ण सां तव्हां असांजे नाम अमाल में क़ुरान जे 10 ख़तमनि जो सवाबु थींदो। 10 सिपारनि जो 3 दफ़ा पढ़ो त सॼे क़ुरान जो सवाबु। इहे 2 सूरतूं पढ़ंदासीं इंशाअल्लाह। इंशाअल्लाह रब जे रहमत में उमेद आहे त इहे क़ुरान जे पढ़ियलनि सां उथंदा। उनजो मिसाल मां सवलो ईअं ॾींदो आहियां त कंहिं ॻोठ में को छोकिरो 12 दर्जा पढ़ियल आहे, को 10 दर्जा पढ़ियल आहे, को 2 दर्जा पढ़ियल आहे। जॾहिं पुछा थींदी त तूं घणो पढ़ियल आहे, जेको 2 दर्जा पढ़ियल आहे इनखे बि पढ़ियल चइबो, 8 वारे खे बि पढ़ियल चइबो, 10 वारे खे बि पढ़ियल चइबो। 2 सूरतुनि खे जेको पढ़े थो इहो बि इंशाअल्लाह अल्लाह जे रहमत में उमेद आहे त क़ुरान जे पढ़ियलनि सां उथे। कम अज़ कम 2 सूरतूं क़ुरान जूं सिखो, अलहम शरीफ़ बि, कुल अल्लाह शरीफ़। पर उन सां गॾोगॾु मां
दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदो रहंदो हुउमि त राति जो कम अज़ कम अलहम शरीफ़ बि हिकिड़ो दफ़ो पढ़ो, आयतल कुर्सी बि पढ़ो, 3 दफ़ा कुल अल्लाह बि पढ़ो, पंहिंजे वॾड़नि जे रूह खे ईसाल साफ़ कयो। जेके हिन दुनिया मां मोकिलिया विया आहिनि उन्हनि जो असां ते हक़ु आहे। जॾहिं पढ़ी उन्हनि खे असां सवाबु बख़्शींदा आहियूं, अल्लाह हिन क़ुर जो नूर उनजे क़ब्रुनि में दाख़िल कंदो आहे। इहो पढ़ी दुआ घुरी पोइ 100 दफ़ा कलमे तय्यब खे भेरो ॾियो। सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। पछाड़ी चओ मुहम्मद रसूल। 100 दफ़ा इहो मां इन करे अर्ज़ु कंदो रहंदो आहियां। हिकिड़ो किताबु आहे जज़ाउल आमाल, उर्दू में आहे। उन में मां हिकिड़ो वाक़ियो ॾिठो त हिकिड़ो शख़्स कपिड़े जो दुकानदार हो। जॾहिं मरे पियो त माइट चवणसि पिया कलमो त पढ़। माइट चवंदा आहिनि पर हुकुम आहे त हुनजे भरिसां वेही ॾाढे पढ़िजे, ज़ोर न कजेसि। मसइलो इहो आहे। चवणसि पिया कलमो त पढ़। चए मुंहिंजे दुकान में फलाणे पासे ॾो ॾाढो भलो कपिड़ो पियो अथव। वरी चवणसि पिया कलमो त पढ़। चए फलाणो माण्हू ॾेती लेती जे हिसाब सां ॾाढो भलो अथव। इहे 2 अखर पछाड़ी ताईं चवंदो रहियो, कलमो न पढ़े। इन वाक़े जे ॾिसण खां पोइ मां दोस्तनि खे हर वाइज़ में अर्ज़ु कंदो हुउमि त महिरबानी कयो इन कलमे खे रोज़ 100 दफ़ा भेरो ॾियो। घर में वेही इहो ज़िक्र कंदो, मसलुल लज़ी यज़कुर रब्बा वल्लज़ी ला यज़कुर रब्बा कमसलिल हय्य वल मय्यित औ कमा क़ाल। हबीब करीम फरमायो जेको रब खे यादि थो करे इहो ज़िंदा आहे, जेको रब खे यादि नथो करे इहो मुर्दा आहे। फरमायूं त जेको अलाह खे यादि थो करे इहो आसमान जे मलाइकनि खे ईअं चमकंदे नज़र ईंदो आहे जीअं तव्हांखे आसमान जा सितारा चमकंदे नज़र ईंदा आहिनि। 100 दफ़ा इहो ज़िक्र कयो, घर में बरकत थींदी। पर जॾहिं इहो कलमो असांजे ज़ुबान ते पको थींदो, इंशा अल्लाह ताला, इंशा अल्लाह ताला, इंशा अल्लाह ताला मरंदे घड़ी असांजे ज़ुबान ते इहो कलमो जारी थींदो। असांजे ज़ुबान ते इहो कलमो जारी थी वियो, महबूब फरमा दख़लल जन्नह। जंहिंजे ज़ुबान ते आख़िर में इहो कलमो जारी थी वियो, 1.25 लख नबियनि जे सरदार पंहिंजे पाक ज़ुबान सां फरमायो दख़लल जन्नत, जन्नती थी वियो। इहो कलमो पढ़ो, घर में ज़िक्र कयो। बेबरकती जो सबबु इहो आहे जो असांजे घरनि मां ज़िक्र निकिरी विया आहिनि, अलाह जे क़ुर जी तिलावत निकिरी वई आहे। अलाह क़ुर में फरमायो वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा क़ाल रब्बि लिम हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा। अलाह पाक फरमाए थो जेको मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो। ज़िक्र जूं खोड़ माना आहिनि। ज़िक्र जी माना क़ुर बि आहे, ज़िक्र जी माना ला इलाहा इल्लल्लाह बि आहे, ज़िक्र जी माना सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अकबर सभु ज़िक्र आहिनि। फरमायूं जेको मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो उनजो दुनियावी सफ़र गुज़र तंग हूंदो। क़यामत जे ॾींहुं उथारींदासीं त अखियुनि खां अंधो हूंदो। रवियूं करे चवंदो रब लिम हशरतनी आमा, रब खे अंधो करे छो उथारियो थी। अल्लाह चवंदो अतत आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। तो वटि असांजूं आयतूं, असांजो क़ुर पढ़तो, उनखे विसारी, तंहिं करे अॼु तोखे असां विसारे छॾियो। हे जेके असां अखियुनि सां ॾिसूं था, इन ते अल्लाह ताला जी बसीर वारी तजली पवे थी तॾहिं ॾिसूं था। हे कननि सां जेको ॻाल्हायूं था, इन ते कलीम वारी सिफ़त जो असरु पवे थो, तॾहिं असां जेको पासो ॿुधी सघूं था। हे अल्लाह जे सिफ़ात जा असर आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो तो क़ुर खे विसारियो, अॼु मां तोखे विसारे छॾियो, तंहिं करे अंधो करे उथारियो थो। सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अला कुल्लि मौलू मिन्नका दाइमन अबदन अबदा। दुर्रतुन नासीम किताब, हदीस जो किताब आहे दुर्रतुन नासीम। उन में हिकु हदीस आंदी अथई, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे उम्मत ते हिकिड़ो दौर, हिकिड़ो ज़मानो ईंदो जो मुंहिंजी उम्मत जा आम माण्हू
उलमा सां नफ़रत कंदो, पोइ उन्हनि ते अलाह सां 3 अज़ाब मुसलत कंदो। 3 अज़ाब। हिकिड़ो अज़ाब उन्हनि ते कहिड़ो थींदो? फरमायो त उनजो हाकिम ज़ालिम हूंदो। इहो ॾिसूं था, हाकिम ज़ालिम आहे। हिकिड़ो अज़ाब उन्हनि ते इहो थींदो त हाकिम उन्हनि जा ज़ालिम हूंदा, ज़ालिम। ॿियो अज़ाब उन्हनि ते कहिड़ो थींदो? रिज़्क़ रोज़ी हुनजी तंग हूंदी। टियों अज़ाब जेको फरमायो अथनि उहो ख़तरनाक आहे। अलाह ताला तव्हां असां समूरनि खे बचाए, आमीन चओ। फरमायो त जॾहिं इहो आलिमनि सां नफ़रत करण वारो माण्हू मरंदो, कलमो नसीब न थींदुसि। इहो ख़तरनाक अज़ाब आहे। अलाह ताला तव्हां असां समूरनि खे अज़ाब खां बचाए। इहा सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि बारिक वसल्लम कुल्लु मालूम लक ज़ाहिमन अबदा। मां अर्ज़ु कयो तव्हांखे त जन्नत खे 4 क़िस्मनि जे माण्हुनि जे ॾिसण जो शौक़ु आहे। बसि इहा हदीस पूरी करे पोइ दुआ था कयो। हिकिड़ो फरमायो जेको क़ुर जी तिलावत थो करे, जन्नत खे शौक़ु आहे त मां हिनखे ॾिसां। ॿियो फरमायो साइम फ़ी शहर रमज़ान, जेको रमज़ान जा रोज़ा रखे थो, जन्नत खे शौक़ु आहे त मां हिनखे ॾिसां। टियों हाफ़िज़ुल लिसान, जेको ज़ुबान जी हिफ़ाज़त थो करे, ज़ुबान जी। महबूब फरमाए जेको पंहिंजे ज़ुबान जी हिफ़ाज़त थो करे, जन्नत खे शौक़ु आहे त मां इनखे ॾिसां। ॿी हदीस पाक में फरमाए मई यज़मन ली इस्नान अज़मन लहुल जन्नत। महबूब फरमाए जेको 2 शयुनि जी ज़मानत मूंखे ॾे, जन्नत जो ज़ामिन मां आहियां। हिन खां मथे बि छा थी? हिन ज़ुबान जे हिफ़ाज़त जी ज़मानत ॾे, ओघड़ जे हिफ़ाज़त जी ज़मानत ॾे। फरमाए मां महबूब हुनखे जन्नत वठी ॾियण जो ज़ामिन आहे। ज़ुबान जी हिफ़ाज़त बि वॾी शइ आहे। चौथों फरमाए मुतइमुल जियान, जेको बुखियनि खे मानी खाराए। मां आयत कहिड़ी पढ़ी? उतलु मा ऊहिय इलैका मिनल किताब व अक़िमिस सलाह। मुंहिंजा महबूब क़ुर जी तिलावत बि कर, निमाज़ बि पढ़। निमाज़ जे मुतालिक़ बसि हिकिड़ी हदीस। महबूब फरमा क़यामत में मां पंहिंजनि खे सुञाणंदुमि। अर्ज़ु कयोसीं कीअं सुञाणंदो? फरमा सुञाणणु मुंहिंजो कमु आहे, निशानी खणी अचणु तव्हांजो कमु आहे। अक़ीदा सही रखी 5 वक़्त निमाज़ पढ़जो, 5 वक़्त। क़यामत जे ॾींहुं क़बर मां उथंदो, तव्हांजा 5 इज़ा 24 जे चंड वांगुरु चमकंदा। मां सुञाणंदुमि मुंहिंजो आहे। हौज़े कौसर ते जंहिंजो पाणी खीर खां अछो, माखीअ खां मिठो, हिकिड़ो ढुक पीअंदो त 50,000 वरे ते उञ ई न लॻंदसि। निमाज़ी क़बर में पूरबो, उनजी क़बर एॾी कुशादी थींदी जेसि ताईं नज़र ओसि ताईं क़बर। बेनिमाज़ी क़बर में पूरबो, नबी साईं फरमायो क़बर जा 2 पासा भिकूड़ो ॾींदो, सॼे पासे जूं पासरियूं खॿे में, खॿे जूं सॼे में गिरी वेंदसि, रड़ियूं ऐं कूकू कंदो। उन जूं रड़ियूं कूकू तव्हां ॿुधो त बेहोश थी करे किरी पियो। दुआ आहे त अलाह साईं तव्हां असांखे बेनिमाज़ी थियण खां बचाए। अलाह ताला तव्हां असांखे क़ुर जी तिलावत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह साईं हिन दीनी अदारनि खे ता क़यामत क़ाइम दाइम आबाद फ़रमाए। अल्लाह साईं हिन दीनी अदारे खे बि ता क़यामत क़ाइम दाइम आबाद फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिका व अदद कुल्लि मअलूमिन लक दाइमन अबदन अबद। मुझा प्यारा मुसलमान दोस्तों, ऐ नौजवान अज़ीज़ तालिब इल्म, जिनके मथे जे मथां दस्तार फज़ीलत रखी वेंदी, तव्हां असां सभु उन्हनि जे ख़ुशी में शरीक थियण लाइ गॾु थिया। अल्लाह ताला उन्हनि खां दीन जो कमु वठे। तव्हांजे साम्हूं क़ुरान मुक़द्दस की हिकिड़ी आयत पढ़ी आहे। उन में अल्लाह पाक पंहिंजे पाक महबूब खे महकूम कया। मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतलु मा ऊहिय इलैका मिनल किताब व अक़िमिस सलाह। मुंहिंजा पाक पैगंबर
एक तो कुरान करीम की तिलावत कर, यो नमाज सवाल नबी के सरदार के अल्लाह पाक हुक्म तो करे तो कुरान की तिलावत कर। ये महीनों मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मेराज किया। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही के मेराज वापस चढ़ में तोहफो मिलो नमाज ताकि मां अर्ज कंदो रहमां दोस्तन के तही शहर सड़ा नमाज पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांचे जिंदगी मुबारक में जेके गाड़ियों जुबान मुबारक सा फरमाई इनके भी हदीस पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांचे जिंदगी में जेके अमल कया उनकी भी हदीस थी। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिंदगी में सदर सामू जेके कम कया गया है पाक पैगंबर उन्हनि का न रोकियो जुबान मुबारक वाली हदीस के हदीस कौली चुनी जेके नबी पाक कम कया इनके हदीस फेरी साईं जे सामू जेके कम कया ऐं उन्हनि खां पाक पैगंबर न रोकियो उनके हदीस तकलील हदीस जो समझण इन करे जरूरी आहे कुरान तव्हां असांखे तॾहिं समझ में ईंदो जॾहिं हदीस पाक वअंज़लना इलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै। अल्लाह पाक फरमान मुंहिंजा प्यारा महबूब असां तोखे कुरान मोकिलियो आहे इन जो बयान तोखे कयो। इन बयान जो नालो कीअं खणी सघो हदीस जे समझण का सवाब कुरान पाक समझ में नहीं फिके जे समझण का सवाब वरी हदीस में पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस के पाक पैगंबर जे उम्मत जा अंदाज सा महफूज कयो आहे इहो अल्लाह जो इनाम जहाँ बुखारी शरीफ जो आखिरी सबक थी इन जे लिखंदड़ जो नालो मोहम्मद बिन इस्माइल बुखारी। इन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह के 6 लख हदीसु याद 6 लख सनदन व मतन जरहन व तादील 6 लख हदीसु थोड़ी बात नहीं। कुरान करीम में आयत में 4666 ये 6 लख हदीस जहाँ वरी सनद भी अड़े 6 लख हदीस इमाम बुखारी की याद और बुखारी की आखिरी हदीस तो अपनी पढ़ो और 6 लख हदीस में हाफिज इब्न हजर रहमतुल्लाह अलैह के कौल के मुताबिक बुखारी पंहिंजे हिन किताब में 9000 हदीसूं तकरार सां लिखी हुई 9000 तकरार सां इहो तव्हां सम्झो तकरार के ख़त्म कबो तो पोइ हाफ़िज़ इब्न हजर जे कौल मुताबिक 28,000 हदीसूं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हर हदीस जे लिखण महल बरक़ात नसीब बड़ी सन तो 9000 हदीसुन जे कदे बरक़ात नफ़ी पाण वठो तो 18,000 फज़ल नफ़ी इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह यो बुखारी इमाम जे कोठ जे तरफ निस्बत आहे बाकी किताब नालो कुरान के असातिज़ा किराम ॿुधाइनि मां वरी हिन करे ॿुधायां थो कि केतिरनि ॼाणनि ते मां पढ़ाइण मां चयोसीं बुखारी जो नालो कोन बुखारी किताब जो नालो न
किताब जो नालो अल जामिउ अस्सहीह अल मुस्नद मिन उमूर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सुननिही व अय्यामी। बुखारी किताब जो नालो ही बाकी बुखारी इन करे तो उस्ताद उन जो लिखंदड़ जो जो अलाइको हो उन जो नालो बुखारा ये निस्बत किया। इमाम साहब के अल्लाह ताला एक मुंतखब कियो जो यो हदीस जो किताब इमाम साहब 16 साल में लिखा 16 साल जो तवा सा 4 महीने में वधिक बस सही शेखुल हदीस की किताब खुद आवाम के तारीफ कर 16 साल ये अल्लाह से जो कहां से माता फजला जो कहां साजे कमजोर के नसी सभई हदीसों के किताब में छपल की शक्ल में वरम थी। इमाम बुखारी का सफर करे करे थक जी पियो छो तो इमाम साहब का उस्ताद का 20 हदीस वरतू का 15 हदीस वरतू का 50 हदीस वरतू मुख्तलिफ तरह के सफर करे तो ये हदीसों लिखो इनके किताबी शक्ल में लो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि वक्त यो बुखारी शरीफ पढ़ने वाला जेके शागिर्द रहा उन्हें 90,000 बराह रास्त सवासदार इमाम बुखारी शरीफ पढ़ी उन्हें 90,000 और पढ़वा बुखारी शरीफ में 22 हदीसों जेके सुलासिया उनमें 20 जा उस्ताद हनफी इमाम साहब को बाजू का शरीफ का असास घट लिखे सदस्य यो बाजू नास और इखलास नियत के मथा बदला असर के मथा इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो बस हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां त केतिरो उन में इस्तिग़ना हो। बुखारा जे गवर्नर इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह के याको मोकिलियो त वो जे पुटनि खे बुखारी शरीफ पढ़ाए वञो पर वो जे घर ते जाके खड़ी हाउस तो गवर्नर हाउस तव्हां असां जमात शायदि ख़ुशी में मथे ट्रिप कयो तो गवर्नर के पुत्र के गवर्नर हाउस से इमाम साहब पैगाम जो तो इल्म बंद करे कौन इंदो आ इल्म के बंद करे अचबो हमारा पुत्र मुझे मदरसे में पढ़ने इंदा तो पढ़ाई तुम नहीं इंदा तो कौन पढ़ाई बड़ी पैगाम में तो वाला मौका जा पुत्र तहां मदरसे में मोकिलिया पर हिकिड़ो शर्त आहे गवर्नर जा पुटनि जे ग़रीब अवाम जे बचण सां गॾु वेही बुखारी न पढ़ंदा उनखे अलॻि तरह सबक़ पढ़ाइबो। इमाम साहब जवाब इहो बि न थींदो ग़रीबनि जे बचण सां बुखारी पढ़ंदा त पढ़ाईंदुमि न पढ़ंदा इनके अजोके इस्तिलाह में चवा तबक़ाती निज़ाम तालीम ऊंच नीच घट मथे गरीबन सब इनमां समझ में आओ तो हे गरीबन जा बच्चा पढ़ंदा गरीबन जा पुट आलिम थींदा गरीबन जा पुट हिन दीन जी ख़िदमत कंदा रहंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा बदल इस्लाम गरीबन व सयऊद गरीबा और कमा क़ाल वो गवर्नर इमाम बुखारी ते कावड़ दी जे बुखारा चलो इमाम बुखारी दुआ हुई दुआ बुखारी रहमतुल्लाह अलैह दुआ की उन दुआ में बद दुआ कयो कने कने अल्लाह जे पानी के गुस्सो बद दुआ और बद दुआ जो असर इहो निकितो जो गवर्नर के उन दौर जे
सदर खणी नालो रखोस गवर्नरी का लाए हिकड़े हफ्ते के अंदर गवर्नरी को लाए अच्छे तो मुंह कारो करे करे चाड़े सजे बुखार को क्या करे आप पैगंबर फरमा मन आदानी वलियन फकत आजम तू बिल हर्ब जब उन वली सा दुश्मन पदो उन सामो जो ऐलान जंग ए तो जे नबी से बयान करो ऐलान करो रब्बुल आलमीन उनके हदीस कुदसी के आजम तू बिल हर्ब पाक पैगंबर काम करे फरमायो उन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहिब्बन वला तुकुल खम्स औ कमा क़ाल इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारा जे गवर्नर ला बददुआ भी कई के फरमायुस त बुखारा छडण कबूरा तो जा मुतालबा गलत वजन कबूल न बुखारा के जड़े छड़ियो तो सबर कर दे ये अलाए कहां सबर कर दे तरफों पैगाम आयो कहानी कहां आसानी अजो असन कहानी खिदमत करना विच रास्ते उन दौर में स्वादी रहूं एक गोठो उन जो नालो हर तंग जी माना है गदा जी स्वादी जो मिलण भी मुश्किल हर तंग गोठो होते वो बुखारी रहमतुल्लाह जरे पाको तब समर कदम में बैठा हुआ सहिते भी कहानी बुखारी फती गया अपने मेहरबानी करे तो ना ता समझी सको था तब लबासा मुंड का वठी दुश्मनी आहे दुश्मनी आहे मुंड का वठी दुश्मनी हलंदी थी वहे ऐं उलमा पंहिंजे कदमनि ते बीही कमु कंदा रहिया आहिनि ऐं उन जो लफ़्ज़ जो पंहिंजे साशरी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व असहाबी व बारिक व सल्लम अदद कुल मा मिलक दाइमन अबदन अबदा व इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खरतन शहर में रही क्यों संगत के रिश्तेदार रमजान शरीफ महीनो छियो हाफिज कुरान हुआ इमाम बुखारी हाफिज कुरान हुआ वो रमजान शरीफ में दुआ की अल्लाहुम्मा ज़ाक़त अलैयल अर्द बिमा रहमत ज़ाक़त अलैयल अर्द बिमा रहमत रब तुंहिंजी ज़मीन ॾाढी कुशादिया पर बुखारी ते हाणे तंग थी वई तूं पंहिंजे तरफ़ घुरायो वो रमजान शरीफ जे ईद जी रात संदन हिन दारे फानी मां इंतकाल थियो दारे वक़ार संदन जनाज़ जी रात में लखे माण्हू शरीक थिया उन दौर में भी जेतिरा बि इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे कबर मुबारक मां खशबू या खशबू हदीस थी जहाँ इमाम जा तमाम सा मुक़ल्लिद हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह मां दोस्तन के जेके मदारिस का मुंतज़िम उन जे खिदमत में मुअद्दिबाना अर्ज़ कंदो रहंदो हुअमि तो मेहरबानी कयो मुस्नद इमाम आज़म जी तक़रीब कयो मुस्नद इमाम आज़म इते बुखारी में 22 हदीस 84 और मुस्नद इमाम आज़म में तकरीबन हदीसों सुनाइया के वहदानियात ताकि इमाम साहब को तारुफ भी असां जे सामूं अचे जे इमाम बुखारी जो तारुफ इमाम अबू हनीफा